पुछा उनजा पोपट उॾाणा घणा, अवां जा हुआ पर ठिकाणा घणा। रुली वियूं उमेदूं अकनि ते किरी, मिलिया कोन मुर्कण जा टाणा घणा। छॾे ॾे ॿियनि जा हवाला पिरी, पतो रख त पंहिंजा विकाणा घणा। सामिन प्रोग्राम थर ते थधो चंड रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो अल्ताफ सन लिगारी पेश करे रहियो आहे ऐं स्टूडियो इंजीनियर शंकर सांगी चेलानी, जॾहिं तव्हां जो मेज़बान नाज़ जमील अहमद खुसवा सां गॾु। साईं मुंहिंजा मौसम बि मटिजी वेंदा आहिनि, दीवार ते लॻल कैलेंडर बि तब्दील थी वेंदा आहिनि। मौसमूं बि मटिबियूं रहंदियूं, उन्हनि जे मटिजण सां को बि फ़र्क़ु न आहे पवंदो। पर साईं मुंहिंजा जॾहिं को दिलि वारो दोस्त असांखे विसारे दिलि पकी करे वेही रहे त उन्हनि ते भला कहिड़ी थी मयार ॾेई सघिजे सवाइ इन्हनि सिटनि जे त हेल बि वियो सीड़ो ॾेई गुज़रियल यार बहारनि वांगे। हेल बि वियो सीड़ो ॾेई गुज़रियल यार बहारनि वांगे। ख्वाबनि जा घर ठाहे ठाहे असीं जीऊं था ॿारनि वांगे। कंहिं लाइ मुंहिंजा नेण था जागनि आधी राति जो तारनि वांगे। जेठ में चईरो
में चईरो ई दुश्मन पर कत्ती भी गुज़री वई यमुंद हथनि मां निकिरी वई का साजन जी ख़बर न पई यमुंद हथनि मां निकिरी वई का साजन जी ख़बर न पई चईरो